अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 21 फेबररी मंडे ऐं सुबुह सवेर आहे हिन महिल 9:15 थिया आहिनि। अॼु ज़हरा जी तबियत ख़राबु हुई, इन करे उहा थांवंदो ई हली वई। सफ़ाई खां मां मना कयोमांसि ऐं मां राति जो इहे कपिड़ा न धोई सघियमि जेके मां रिलियुनि में अंदरां विझाइण जे लाइ वरिता, त उहे हाणे सुबुह जो मां हिते धोई विधा आहिनि ऐं मूंखे लॻे थो ॿिया बि वठिणा पवंदा। 5 रिलियुनि मां वटि, हे मुंहिंजे 3 रिलियुनि में काफ़ी थी वेंदा। सो ॾिसंदमि अंदरां रिलियुनि में विझी पोइ ख़बर पवंदी त केतिरो खुटे थो, त बहितरु आहे त मां इहो हितां ई अरेंज करे वञा। सो हलूं था अंदरि। थांव धोई वई आहे ऐं मां राति जो हिन में मलाई में ॾही विझी छॾी त सुबुह जो फस्ट क्लास मलाई जी ॾही ॼमियल हुई। हाणे जेकॾहिं इन मलाईअ जी ॾही ॼमाए उन मां मखणु कढूं त इलाही सारो थो निकिरे, ठीकु आहे, पर मां हमेशह गिहु कढंदी आहियां, छो त मां इहो तजुर्बो कयो त जॾहिं मलाई जी ॾही ॼमाए ऐं पोइ उनजो गिहु ठाहियो त इहो उभामे नथो। डायरेक्ट मलाई मां जॾहिं बि पचाईंदी आहियां उहा खीर वांगुरु उभामी करे वही वेंदी आहे, पोइ मूंखे ॾाढी स्लो बाहि ते पचाइणी पवंदी आहे। ऐं ॿियो त मखणु असां वटि घणो त एॾो यूज़ थिए कोन थो ऐं मखणु घटि अरिसो सेव करे थो सघिजे बनिस्बत गिह जे, इहो मुंहिंजो तजुर्बो आहे। ॿियनि जो अलाए छा एक्सपीरियंस आहे, मां कुझु चई नथी सघां। सो मां इहो कयो त मखणु घणो अरिसो फ्रेश न रहंदो, उन में फाइनली पारूथे जी स्मेल थी वेंदी आहे ऐं गिहु जेको आहे उहो इलाही अरिसो रखी बि सघिजे थो। सो मूं वटां कॾहिं मुंहिंजी भेण ईंदी आहे त उहा खणी वेंदी आहे ॻोठ मां। असां खिलंदा आहियूं त कराचीअ मां अची तूं गिह थी खणी वञे, अचे ॻोठ मां थी। सो बहरहाल, छो त मां वटि हिनजो एॾो यूज़ न आहे, मां वणंदो मूंखे ॾाढो आहे, पर मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे कुझु मसइलनि जे करे नथी खाई सघां। सो हिते गिहु बि ठहंदो रहंदो आस्ते आस्ते, हल्की बाहि ते। थांव हिते पिया आहिनि, थोरी देरि खां पोइ जॾहिं ड्राई थी वेंदा त अंदरि कंदमि, तेसिताईं कुझु न कुझु ॿियो कमु स्टार्ट थी कयां। कल्ह हे जेको आहे कॉटन ऐं हे आया हुआ वॾो शॉपर ऐं हिकिड़ो इलाही वॾो बैग आहे। इहे ई जेके मां वठी ईंदी आहियां हिन सेकेंड हैंड बाज़ार मां, हीअ 50 रुपीज़ जो मिलियो। मां पंहिंजा सॼा स्किल्स इस्तेमालु कंदे हिन एॾे वॾे शॉपर खे हिन में मापाए छॾियो पूरो जो पूरो। ऐं हिन खे मां अञा एक्स्ट्रा कुझु पटियूं कपिड़े जूं ॿधंदमि त जीअं खणण में ख़राबु न थिए, छो त हीअ मुंहिंजे कंहिं कम जा न आहिनि। हीअ डायरेक्ट ॻोठ वेंदा, उते वञी खोलींदासीं पंहिंजी भेणुनि सां गॾु ऐं पोइ उते मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मोकिलींदासीं। वीचारा ॾाढा मिसकिन माण्हू आहिनि इलाही सारा, ऐं अञा काफ़ी सारा कम करणा आहिनि। हिते मां छा छा कयो आहे, थांव रुगो सिधा कया आहिनि ऐं गिहु ठही वियो, उहो त छणण जे लाइ रखियो आहे, त आस्ते आस्ते इहो सॼो हिन मां टपकी किरी वेंदो। ऐं ॾही ॼमाए छॾी आहे, खीर कढण लाइ रखियो आहे अॼु वारो, बाक़ी जेको बचियल सचियल हुयो उहो सॼी हुनजी ॾही ठही वई। ऐं हाणे हिते मां थोरी एनर्जी बूस्ट कंदमि। सो उन खां पोइ ॾिसूं था। 11 थिया आहिनि ऐं मूंखे ॾियणो आहे प्लांट्स खे पाणी। सो हिन स्टैंड खे मां हितां हटाईंदमि ऐं माशाल्लाह हवा इलाही सुठी हवा आहे, तेज़ हवा। ऐं मां राति जो डिसाइड कयो त मां सुबुह जो वॉक कंदमि आईंदा। अॼु जीअं सुबुह जो उथियमि एॾी थधी हवा हुई जो मुंहिंजी हिमत जवाबु ॾे वई, न मूं चयो मां हिन हवा में मां नथी बीह सघां, तंहिंजे करे जो मां इरादो बदिलाए छॾियो ऐं हाणे मां शाम जो ई वॉक कंदमि। सो ही काफ़ी सारा त सुकी विया आहिनि ऐं मूंखे हिते पाइप सेट करिणो आहे। सो अॼु वापसि जेको आहे मूंखे शाम जो वॉक करणी आहे ऐं वरी ॾिसंदमि केॾी महिल थी मौसम बहितरु थिए त उन महिल मां जेको आहे कयां। ॾाढी प्यारी हवा थी हले ऐं मां ॿाहिरि पाणी ॾेई छॾियो, पाइप वेढे रखियमि, कपिड़नि खे स्टैंड खे वापसि थोरो खुलियल एरिया में रखियो अथमि ऐं बसि साह बि पटे आयमि छो त ॾाढी सेकी पियमि। हाणे वञा थी अंदरि, किचन जो काफ़ी सारो कमु करे आई आहियां। थांव अंदरि करे छॾिया, किचन साफ़ु करे छॾियो, गिहु बि थधो थी वियो त उहो हिन में बरनी में लाहे छॾियो ऐं बसि ॾही पई आहे पंहिंजी जाइ ते। सम्झ में नथो अचे लंच में छा ठाहियां, कॾहिं कॾहिं मूंखे बि इहो मसइलो हूंदो आहे त लंच में छा ठाहियां। सो हाणे ॾिसां थी, कुझु न कुझु त ज़रूरु करे वठंदमि। फ़िलहालु कुझु दिमाग़ में आहे, थोरी देरि वेहां थी, टीवी ॾिसंदमि, कुझु मैसेजिस चेक कंदमि, उन्हनि जा जवाब लिखंदमि, पोइ उथां थी। कुझु थियो आहे ऐं परे परे खां अज़ानूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। फाइनली मां इहो डिसाइड कयो त मच्छीअ जो ॿोड़ थी पचायां ऐं हिन में इहे सभु मिक्स करे गॾे सॼे मां पचाईंदी आहियां। इहा रेसिपी मुंहिंजी मौजूदु आहे मुंहिंजे चैनल ते। हीअ अदरक थूम कढी अथमि, हीअ पटाटा ऐं अधु छिलिया आहिनि, पटाटा पूरा न छिलिया आहिनि। सो बहरहाल हाणे ॿोड़ खे दम ॾेई पोइ वेंदमि निमाज़ पढ़णु। मां वॉक करे वरिती ऐं पोइ वरी अंदरां वञी फ़ोन खणी आयमि त मां तव्हांखे मंज़रु ॾेखारियां। हे पननि जा रंग ॾिसो,
केॾो प्यारो सुहिणो रंग आहे पननि जो। हे किरनि था ख़िज़ा खां वठी ईअं अजीब थियणु शुरू थिया। ग्रीन कलर जो वणु हूंदो आहे ऐं हाणे किरनि था। परे खां तव्हांखे ॾेखारियां, हीअ आहे बादाम जो वणु। बादाम बि इलाही टंगिया पिया अथसि। सो हिन में ही रेड थिया आहिनि ख़िज़ा खां पोइ, सॼे सियारे में रेड थी विया ऐं हाणे हे कंटिन्यू किरनि था। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, हे ख़िज़ा जो त लुक हिननि में आहे ई आहे। हिते वरी बहार पंहिंजी मौजूदगी ॿुधाइणु शुरू कई आहे। हे ॾिसो, नवां 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 पन सॼे मथे ताईं इहे जेके निकिता आहिनि। ऐं सॼो ॾींहुं हिते पिया बादाम किरंदा आहिनि कचा, गाॾियुनि जे हेठां पिया लताड़ बहनि। त मुंहिंजी दिलि चाहे त इहो सीन तव्हांखे ॾेखारियां। मूंखे वणंदो आहे वणु। ऐं वरी जॾहिं सफ़ा फुल ग्रीन थी वेंदो न, मां वरी बि तव्हां सां शेयर कंदमि। हिनमहिल हिन जो कलर रेड आहे तक़रीबन, ऐं ग्रीन किथे किथे निकिता आहिनि हाणे। सो हाणे हलूं था घर। अधु कलाकु मुंहिंजो वॉक जो पूरो थियो। सुबुह जो मां हिनखे पाणी ॾिनो हो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। ॾिसो हिकिड़ो पन हिते बि पियो आहे। हवा ते हर पासे हलिया वेंदा आहिनि। कपिड़ा हितां सुबुह जो मां इलाही सारा जेके धोता उहे मंझंदि ताईं काफ़ी सुकी विया। हीअ हाणे सुकी विया आहिनि त हीअ हाणे थी लाहियां। मूंखां पोइ हिनखे वेड़े रखिणो आहे। रेस्ट कंदमि, पाणी वाणी पीअंदमि, जीअं रोज़ जो आहे सिलसिलो उहो ई। असांजी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हे सभु कपिड़ा जेके चादरूं धोतियूं हुयूं रिलनि में विझराइण जे लाइ, उहे सभु वेड़े रखियूं आहिनि हिते। ऐं हाणे इहा पैकिंग थींदी हिन जी। हाणे कयमि या सुभाणे कयमि, ॾिसां थी जंहिं महिल बि मूड थींदो मुंहिंजो। फ़िलहालु मां हिते ई वेठी आहियां ऐं सोचां थी त राति जे लाइ कुझु प्लान कयां। मां इलाही देरि खां हिते ई वेठी आहियां ऐं इशा जी अज़ान थी अचे त अञा ताईं कुझु पचायो बि न आहे। मंझंदि वारो बोर्ड पियो आहे, सोचियोसीं मानी पचाए था छॾियूं। ऐं ॿियो कुझु बि मूंखां न पुॻो। हा, हिते जेके शयूं पयूं, हे ॿ साम्हूं नंढा सोफ़ा आहिनि, हिन जे मथां इलाही सामान पियो हो न जेको मां पैक कयो। ऐं जेके कपिड़ा वेड़ियमि चादरूं वग़ैरह उहे सभु मां इन ते जेके रखिया हुआ मथे उहे रखी आयासीं। ऐं बसि हाणे मां हिते वेठी आहियां, हिकिड़ो ड्रामो ॾिसी चुकी आहियां ऐं ॿिए ॾिसण जी तयारी आहे। ऐं सुराण निमाज़ पढ़ण वई आहे, निमाज़ पढ़ी ईंदी त पोइ मां मानी पचाईंदमि। ऐं मां वरी निमाज़ पढ़ंदी आहियां आख़िर में, यानी मुंहिंजो सुम्हण खां पहिरियों आख़िरी कमु जेको हूंदो आहे निमाज़ हूंदी आहे। त पोइ उन ई वुज़ू सां निमाज़ पढ़ी, क़ुर पढ़ी, वुज़ू सां ई मां सुम्ही पवंदी आहियां। त मूंखे आदत आहे। सो मां सवेर निमाज़ अलाए छो इशा जी न पढ़ी सघंदी आहियां कॾहिं बि। हिकिड़े दफ़े ईअं बि थियो त सियारो हो, शायदि 7 बजे खनि पई अज़ान अचे त मां 7 बजे चयमि अॼु सवेर थी निमाज़ पढ़ां। सुभाणे जी निमाज़ अलाए मां इहो वाक़ियो कॾहिं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो हुजे, मूंखे यादि न आहे। त निमाज़ पढ़ी छॾी मां सवेर जीअं अज़ान आई, अज़ान सां गॾु। ऐं पोइ सुम्हंदे सुम्हंदे राति जा 11 पिया थियनि। अली तारीख़ सां मां इलाही देरि माना कंप्यूटर ते असां कुझु शयूं पिया ॾिसूं, हे देरि थी वई। वरी वञी मां वुज़ू करे आयमि। मां चयो निमाज़ पढ़ां त सुम्हां। मुसले ते बीठा वञा चयमि नियत कयां थी निमाज़ जी, ऐं तूं यादि अचे मूंखे त निमाज़ त पढ़ी छॾी आहे। मां वरी पोइ चयमि बरक़ात नफ़िल पोइ बरक़ात नफ़िल पढ़ी वञी मां सुम्ही पियमि। त अलाए छो मूंखां सवेर इशा जी निमाज़ मां आख़िर में पढ़ंदी आहियां। माना सभु कमु करे हाणे मां वांदी आहियां, सुम्हण खां पहिरियों मां निमाज़ पढ़ंदमि। सो बहरहाल शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अलाह साईं तौफ़ीक़ ॾिए थो। बाक़ी वञिणो हूंदो आहे किथे कंहिं शादी वादीअ में या कोई दावत आहे या कुझु आहे त पोइ उन में पूरी कोशिशि हूंदी आहे त निमाज़ पहिरियों पढ़ी छॾिजे त जीअं फ़र्ज़ु पूरो थियल हुजे त असांखे टेंशन न थिए। सो हिन महिल मां इलाही थकियल आहियां। मंझंदि जो निंड बि इलाही कई आहे। मां पूरा 2 कलाक सुती आहियां मंझंदि 3 बजे खां 5 बजे ताईं। एॾी गहरी निंड हुई जो बसि। सो अञा ताईं उन जा असरात मूं ते हलनि था। मां पूरी तरह ॼण त जागी न आहियां। ऐं सो बहरहाल कुझु महिनत मुशक़त कंदे ॾींहुं गुज़रियो। अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो करम आहे। सिलाई अञा ताईं शुरू कोन कई आहे। इरादो इहो ई आहे त सुभाणे खां सिलाई शुरू कंदमि इंशाअल्लाह। कटिंग करे रखंदमि ढेर, छो त कटिंग में ई टाइम लॻंदो आहे, मापण कटण में। बाक़ी सिलाई में त माशाअल्लाह मुंहिंजी स्पीड सुठी आहे, जल्दी सिबिजी वेंदा आहिनि। हर कंहिंजी सिलाई जल्दी थी वेंदी आहे। कटिंग में मापण में रुॻो टाइम लॻंदो आहे। सो हाणे मां वेट थी कयां, सुराण निमाज़ पढ़ी ईंदी त माशाअल्लाह उहा अज़ान खां पहिरियों वुज़ू करे रहो पाए वेठी हूंदी आहे, तयारु हूंदी आहे। उहा ईअं इंतज़ारु कंदी आहे निमाज़ जो। त उहा जीअं ई अची वेंदी त मानी पचाईंदासीं, खाईंदासीं, जेको बि थियो। पोइ बसि इहो ई अॼु जो मुंहिंजो नंढिड़ो व्लॉग आहे। ऐं कुझु ख़ासि कुझु घणो मां तव्हां सां शेयर न करे सघी आहियां। कमु सॼो ॾींहुं कयो आहे, पर आख़िर केतिरो उन में छा शेयर कयां। हर शइ शेयर कई अथमि,
पर इहो ई आहे त सिर्फ़ु मेंशन ई करिणो आहे त मूं हे कयो हे कयो हे कयो, ॻाल्हि ख़तमु थी वई। सो क्राफ्ट न ठाहियो आहे 2-3 ॾींहंनि खां, काई वीडियो न आहे ऐं सिलाई शुरू न कई आहे। सो इनशाला सुभाणे खां वरी इहो ई इरादो आहे। सो मोकिलायूं था हाणे, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारी ब्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।